अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नमाज पढ़ण जे बावजूद गुनाह छो था थियनि? दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा, जेको ही मुकम्मल रिसालो नमाज पढ़ण जे बावजूद गुनाह छो था थियनि पढ़ी या ॿुधी वठे, उनखे मुख़लिस नमाज़ी बणाए करे गुनाहनि खां बचा ऐं उनखे जन्नतुल फिरदौस में पंहिंजे प्यारे प्यारे सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ेसिरी बणा। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहं ऐं राति में मूं ते शौक़ ऐं मुहबत सां टे भेरा दुरूद शरीफ पढ़ियो, अल्लाह पाक ते हक़ आहे त हू उन ॾींहं ऐं उन राति जा गुनाह बख़्शे छॾे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। नमाज बुराइनि खां रोकींदी आहे। अल्लाह पाक सिपारे 21 सूरह अनकबूत आयत नंबर 45 में इरशाद फरमाए थो, तर्जुमो कंजुल ईमान, बेशक नमाज बेहयाई ऐं बुरी ॻाल्हि खां रोके थी। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्लाह पाक जो फरमाने आलीशान बिना शक ऐं शुबे जे हक़ आहे। यकीनन नमाज बेहयाई ऐं बुरियुनि ॻाल्हियुनि खां रोके थी, पर छा सबबु आहे जो अॼुकल्ह बेशुमार नमाज़िन जे अंदरि माउ पीउ जी नाफ़रमानी, बेपर्दगी, उरियानी, गार गंद, ग़ीबत, चुगली, फ़ोशगोई, दिल आज़ारी, माण्हुनि जी हक़ तलफ़ी, व्याज ऐं रिश्वत जी ॾे वठि, गुनाहनि जी कसरत आहे। छा हक़ीक़ी नमाज़ी कूड़ो, धोखेबाज़, चुगलखोर, हराम रिज़्क़ कमाइण ऐं खाइण खाराइण वारो, फिल्मनि ड्रामनि जो शौक़ीन, म्यूज़िक प्रोग्राम ऐं ॻाइण वॼाइण जो शौक़ीन पिणु ॾाढी ई कूड़ाइण या हिकु मुठ खां घटाइण वारो थी सघे थो? न, कॾहिं बि न, हरगिज़ न। बेशक हक़ीक़त ई आहे त नमाज़ बुराइनि खां रोके थी। अफ़सोस, असांजी पंहिंजी नमाज़ुनि में कमज़ोरियूं आहिनि, जंहिंजे करे असां नेक नथा बणिजी सघूं। तंहिं करे असांखे घुरिजे त असां पंहिंजी नमाज़ जो जाइज़ो वठूं, नमाज़ जा ज़ाहिरी ऐं बातिनी आदाब सिखूं ऐं पंहिंजो वुज़ू ऐं गुस्ल बि दुरुस्त करियूं। जेकॾहिं सही तरीक़े सां बावुज़ू, बातहारत, ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां उन जे तमामु ज़ाहिरी ऐं बातिनी आदाबनि खे ध्यान में रखे असां नमाज़ पढ़ंदासीं त इंशा अल्लाह ज़रूरु उन जूं बरकतूं ज़ाहिर थींदियूं ऐं दुरुस्त पढ़ी वेंदड़ नमाज़ जी बरकत सां वाक़ई गुनाहनि जी ज़ाहिरी ऐं बातिनी गंदगियूं दूरि थी वेंदियूं ऐं असां नेक सीरत मुस्लमान बणिजी वेंदासीं ऐं असांजो पूरो किरदारु सुन्नतुनि जो आइनादार बणिजी वेंदो इंशा अल्लाह। जेकी इस्लामी ॿाहिरि इस्लामी भेनरूं दुरुस्त तरीक़े सां नमाज़ अदा कनि था, अल्लाह करीम उन्हनि खे ज़रूरु बुराइनि खां बचाईंदो आहे। जीअं ॿिनि ताबई बुज़ुर्गनि हज़रत सैना हसन बसरी ऐं हज़रत सैना क़तादा रहमतुल्लाह ताला अलैहिमा फरमायो त जंहिं शख़्स खे उन जी नमाज़ बुरनि कमनि ऐं बेहयाई वारियुनि ॻाल्हियुनि खां बाज़ न रखे, उहा नमाज़ उन जे लाइ वबाल आहे। बाक़ी जेको शख़्स 5 वक़्त जी नमाज़ अहिड़ी तरह अदा करे थो जो उन जा शर्त ऐं अरकान ऐं अहकाम, सुन्नतूं ऐं दुआऊं चङी तरह अदा करे थो, त अल्लाह पाक अहिड़े शख़्स खे ज़रूरु फ़ोश ॻाल्हियुनि, बेहयाइनि ऐं गुनाहनि जे कमनि खां बचाईंदो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत कनि था त सरकारी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने इबरत निशान आहे, इंसान 60 सालनि ताईं नमाज़ पढ़ंदो रहंदो आहे, पर उन जी का बि नमाज़ बारगाह इलाही में मक़बूल नाहे थींदी, छो त उहो शख़्स रुकू ऐं सजदा कामिल तौर ते अदा नाहे कंदो। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमाइनि था, माण्हू नमाज़ में अहिड़ी तरह सजदो कंदा आहिनि जो पेरनि जे आङुरियुनि जूं सिर्फ़ु चोटियूं ज़मीन ते लॻंदियूं आहिनि। हालांकि हुकुम हीअ आहे त आङुरियुनि जो पेट यानी आङुर जो उहो हिसो लॻे जेको हलण महिल ज़मीन ते लॻंदो आहे। हिकु आङुर जो पेट लॻणु फ़र्ज़ु ऐं हर पेर जे अक्सर मसलन 3 आङुरियुनि जो पेट ज़मीन ते लॻाइणु वाजिबु आहे ऐं 10 जो पेट लॻणु ऐं उन्हनि जो क़िबले जी तरफ़ रुख़ हुजणु सुन्नत आहे। सिर्फ़ु नक जी चोटी ते सजदो कंदा आहिनि। हालांकि हुकुम इहो आहे त जेसिताईं हॾीअ जो सख़्तु हिसो आहे लॻणु घुरिजे। आमतौरु ॾिठो वियो आहे त रुकू मां थोरो मथो खयों ऐं फ़ौरन सजदे में हलिया विया,
सजदे मां हिकु गिराट मथो खयों या थोरो वधीक मथो खयों ऐं उते ई सजदे में हलियो वियो। हालांकि रुकू खां पोइ पूरो सिधो बीहण ऐं ॿिनि सजदनि जे विच में घटि हिकु भेरो सुभान अल्लाह चवण जी मिक़दार पूरो वेहणु घुरिजे। अहिड़ी तरह जेकॾहिं 60 साल नमाज़ पढ़ंदो त क़बूल न थींदी। हिकु शख़्स मस्जिद शरीफ़ में हाज़िर थियो ऐं तमामु तेज़ी सां जल्दी में नमाज़ पढ़ियईं। नमाज़ मां फ़ारिग़ थियण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थी सलाम अर्ज़ु कयईं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, वापसि वञ, वराए पढ़ जो तो नमाज़ न पढ़ी। उन ॿीहर नमाज़ ईअं ई पढ़ी। वरी उहो ई इरशाद थियो। आख़िर में उन अर्ज़ु कयो, मूंखे कसम उन जो जंहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हक़ सां मोकिलियो, मूंखे ईअं ई थी अचे। हुज़ूर अव्हां ॿुधायो त कहिड़ी तरह पढ़ां? फ़रमायूं, रुकू ऐं सुजूद इत्मीनान सां कर ऐं रुकू खां सिधो बीह ऐं ॿिन्ही सजदनि जे दरमियान सिधो वेह। हज़रत सैयदना तल्क़ बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था त मूं अल्लाह जे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो, अल्लाह पाक उन बाने जी नमाज़ ॾांहुं नज़र रहमत नाहे फ़रमाईंदो जेको रुकू ऐं सजदनि में पंहिंजी चेल सिधी नाहे कंदो। रुकू ऐं सजदनि में चेल सिधी करण जो मतिलबु तादील अरकान यानी रुकू, सुजूद, क़ौमा ऐं जलसे में घटि हिकु भेरो सुभान अल्लाह चवण जी मिक़दार बीहण आहे। हज़रत अली करमल्लाहु ताला वजल करीम बयानु कनि था, सरकार आली वक़ार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे रुकूअ जी हालत में किरात करण खां मना कयो ऐं इरशाद फ़रमायो, ए अली, नमाज़ में चेल सिधी न करण वारे जो मिसाल उन पेट वारी औरत जीअं आहे जो जॾहिं ॿार जी पैदाइश जो वक़्तु वेझो अचे त ॿारु किराए छॾे। हाणे उहा न पेट वारी रही न ई ॿार वारी। ए आशिकाने सहाबा व अहले बैत, हाणे अव्हां जेका हदीस पाक ॿुधी उन जा रावी, उन जा बयानु करण वारा चौथा ख़लीफ़ा अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि। संदन जी कुनियत अबुल हसन ऐं अबू तुराब आहे। संदन विलादत आमुल फ़ील जे 30 सालनि खां बाद जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 30 साल हुई, बरोज़े जुमातुल मुबारक 13 रजबुल मुरज्जब ते थी। संदन अमर साइण हज़रत फ़ातिमा बिनते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे वालिद जे नाले ते संदन जो नालो हैदर रखियो, पीउ संदसि नालो अली रखियो। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि असदुल्लाह जे लक़ब सां नवाज़ियो। उन खां अलावा मुर्तज़ा यानी चूंडियल, कर्रार यानी वराए हमिलो करण वारो, शेरे ख़ुदा ऐं मौला मुश्किल कुशा संदन मशहूर लक़ब आहिनि। पाण मक्की मदनी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोट आहिनि। साहबा ऐं अहले बैत जी फ़ज़ीलतुनि जो छा चइजे? हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने हिदायत निशान आहे, मुंहिंजा सहाबा तारनि वांगुरु आहिनि, उन्हनि मां जंहिंजी बि पैरवी कंदो हिदायत माणे वठंदो। हदीस जी शरह ऐं ॿी हदीस में अहले बैत खे नूह जी ॿेड़ी फ़रमायो। समुंड जो मुसाफ़िर ॿेड़ी जो बि ज़रूरतमंद हूंदो आहे ऐं तारनि जी रहबरी जो बि, त जहाज़ तारनि जी रहनुमाई ते ई समुंड में हलंदा आहिनि। ईअं उम्मत मुस्लिमा पंहिंजी ईमानी ज़िंदगीअ में अहले बैत अतहार जा बि मोहताज आहिनि ऐं सहाबा जा बि हाजतमंद। उम्मत जे लाइ सहाबा किराम जी पैरवी में ई हिदायत आहे। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर, नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कनि था, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इरशाद फ़रमायो, तव्हां में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल आहे, जिन सां यहूदियन बुग़्ज़ रखियो एसि ताईं जो उन्हनि जी वालदाए माजिदा यानी बीबी मरियम ते तोहमत लॻाई ऐं उन खां ईसाइनि महबत कई त खेनि उन दर्जे ते पहुचाए छॾियो जेको संदन दर्जो न हो। पोइ हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फ़रमायो, मुंहिंजे बारे में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हलाक कया वेंदा। मुंहिंजी मोहबत में हद खां वधण वारा मूंखे उन्हनि सिफ़तुनि खां वधाईंदा जेकी मूं में नाहिनि, ऐं बुग़्ज़ रखण वारनि जो बुग़्ज़ उन्हनि खे हिन ॻाल्हि ते भड़काईंदो त मूं ते तोहमत हणनि। नबीन जे सुल्तान महबूब रहमान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हज़रत मौला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में फ़रमाने फ़ज़ीलत निशान आहे,
अंत मिन्नी व अना मिनक, यानी तू मूं मां आहीं ऐं मां तो मां आहियां। हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद रदी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अली रदी अल्लाह ताला अन्हु खे ॾिसणु इबादत आहे। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमाइनि था, हज़रत अली बिन अबी तालिब रदी अल्लाह अन्हु खे 3 अहिड़ियूं फ़ज़ीलतूं हासिल आहिनि जो जेकॾहिं उन्हनि मां हिकु बि मूंखे नसीब थी वञे हा त उहा मुंहिंजे लाइ ॻाढ़नि उठनि खां बि वधीक महबूब हुजे हा। सहाबा किराम पुछो, उहे 3 फ़ज़ीलतूं कहिड़ियूं आहिनि? फरमायूं, अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी साहिबज़ादी फ़ातिमतुज़ ज़हरा रदी अल्लाह अन्हा खे उन जे निकाह में ॾिनो। ॿियो, उन जी रिहाइश अल्लाह पाक जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मस्जिद नबवी शरीफ़ में हुई ऐं संदन लाइ मस्जिद में उहो कुझु हलाल हो जेको खेनि जो ई हिसो आहे। नंबर 3, ग़ज़वा ख़ैबर में खेनि इस्लाम जो परचम अता कयो वियो। 17 या 19 रमज़ान मुबारक सन 40 हिजरी ते हिकु ख़बीस ख़ारिजी जे कातिलाने हमले में शदीद ज़ख़्मी थी पिया ऐं 21 रमज़ान मुबारक आचर जी राति शहादत जो जाम पीताऊं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमाने आलीशान आहे त इंसाननि में बदतरीन चोर उहो आहे जेको पंहिंजी नमाज़ में चोरी करे। अर्ज़ु कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नमाज़ में चोरी कीअं थींदी आहे? फ़रमायूं, हिन तरह जो रुकू ऐं सजदा पूरा न करे। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस जे हवाले सां फ़रमाइनि था, ख़बर पई त माल जे चोर खां नमाज़ जो चोर बदतर आहे, छो त माल जे चोर खे जेकर सज़ा बि मिलंदी आहे त कुझु न कुझु नफ़ो बि माणे वठंदो आहे, पर नमाज़ जे चोर खे पूरी सज़ा मिलंदी, उन जे लाइ नफ़े जी का सूरत न आहे। माल जो चोर माण्हूअ जो हक़ थो फबाए, जॾहिं त नमाज़ जो चोर अल्लाह जो हक़। इहा हालत उन्हनि जी आहे जेकी नमाज़ खे सही नाहिनि पढ़ंदा। हिन मां उहे माण्हू इबरत जो दर्स हासिल कनि जेकी बिल्कुलु नमाज़ ई नथा पढ़नि। हज़रत उमर फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हर नमाज़ी जे साॼे खाॿे पासे हिकु हिकु मलाइक हूंदो आहे। जेकॾहिं नमाज़ी सही तौरु नमाज़ अदा कंदो आहे त उहे ॿई मलाइक उन जी नमाज़ खे मथे खणी वेंदा आहिनि ऐं जेकॾहिं सही तरीक़े सां अदा नाहे कंदो त हू उन जी नमाज़ उन जे मुंहं ते हणंदा आहिनि। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था, हिकु ॾींहुं मां अल्लाह पाक जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर हुयुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे हिकु थुड़ ॾांहुं इशारो करे इरशाद फरमायो, जेकॾहिं तव्हां मां कंहिंजो हीउ थुड़ हुजे हा त उहो उन जे एबदार थियण खे ज़रूरु पसंदि न करे हा, पोइ कीअं तव्हां मां को ॼाणे वाणे अल्लाह पाक जे लाइ पढ़ी वेंदड़ नमाज़ नाक़िस यानी एबदार पढ़े थो? नमाज़ कामिल तौरु पढ़ंदा करियो, छो त अल्लाह पाक कामिल यानी पूरी नमाज़ ई क़बूल कंदो आहे। शेखुल हदीस हज़रत अल्लामा मौलाना अब्दुल मुस्तफ़ा आज़मी रहमतुल्लाह ताला अलैह बहिश्त की कुंजिया जे सिफ़े 72 ते फ़रमाइनि था, नमाज़ खे निहायत ई इख़लास ऐं इत्मिनान ऐं हुज़ूर क़ल्ब यानी तवज्जो सां पढ़णु घुरिजे। नमाज़ में जल्दबाज़ी, गफ़लत ऐं बेतवजही जे करे दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जो नुक़सानु आहे। जीअं इमाम अबू हनीफ़ा जा ॾाढा उस्ताद हज़रत इब्राहिम नख़ई रहमतुल्लाह ताला अलैह जो इरशाद आहे त जंहिं शख़्स खे तव्हां ॾिसो त रुकू ऐं सजदनि खे सही तौरु अदा नथो करे त उन जे अहल ऐं अयाल ॿारनि बचनि ते रहम करियो, छो त उन जी रोज़ी तंग थियणु ऐं फ़ाक़ा कुशी यानी खाइण पीअण लाइ कुझु न मिलण जो ख़तरो आहे। हिकु हदीस पाक में आहे त हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु हिकु शख़्स खे ॾिठो त उहो रुकू ऐं सुजूद यानी रुकू ऐं सजदनि खे सही तौरु ते अदा न कंदो हो, त पाण फ़रमायूं त तो नमाज़ नाहे पढ़ी ऐं जेकर तूं इन हालत में मरी वञी हा त हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते तुंहिंजो मौत न थिए हा। हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मनक़ूल आहे
त अंसार जो हिकु नौजवान जेको 5 वक़्त जी नमाज़ बाजमात सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु पढ़ंदो हो, पर उनजी अमली हालत चङी न हुई। ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त हिन शख़्स जी नमाज़ कॾहिं न कॾहिं हिन खे ज़रूरु गुनाहनि खां दूरि कंदी। जॾहिं त ईअं ई थियो, थोरनि ई ॾींहंनि खां पोइ उन तमामु बुरियुनि ॻाल्हियुनि खां तौबा करे वरिती ऐं उनजी हालत चङी थी वई। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु कयो वियो त फ़लाणो माण्हू राति जो नमाज़ पढ़े थो ऐं सुबुह जो चोरी करे थो। ॿिन्ही जहाननि जे ग़ैबदान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जल्दी नमाज़ उनखे बुरे कमनि खां रोके छॾींदी। मनक़ूल आहे हिकु दफ़ो धाड़ेलनि जो हिकु टोलो कंहिं मालदार माण्हू जे घर में धाड़ो हणण जे इरादे सां घिड़ी पियो। ओचितो मालदार माण्हू जागी पियो। उहो शोर करणु लॻो त पाड़े वारा जागी पिया ऐं धाड़ेल डप खां भॼणु लॻा। पाड़े वारनि उनजो पीछो कयो, पर धाड़ेल अॻियां अॻियां भॼी रहिया हुया ऐं पोयां पोयां माण्हू अची रहिया हुया। रस्ते में धाड़ेलनि खे हिकु मस्जिद नज़र आई। उहे जल्दी मां मस्जिद में घिड़ी पिया ऐं कूड़ मां नमाज़ पढ़णु लॻा। माण्हू बि उनखे तलाश कंदे मस्जिद ताईं आया। ॾिठऊं त कुझु माण्हू नमाज़ में मसरूफ़ आहिनि, हिननि खां अलावा मस्जिद में को बि न आहे। चवणु लॻा त अफ़सोस, धाड़ेल असांखां कुझु अॻिते निकिरी विया। त पोइ उहे माण्हू नाकाम थी मोटी विया। इहो ॾिसी धाड़ेलनि जे सरदार पंहिंजे साथियुनि खे चयो, जेकर अॼु असां कूड़ में नमाज़ जी सूरत न बणायूं हा त ज़रूरु पकड़िया वञूं हा। सिर्फ़ु कूड़ में नमाज़ जी सूरत इख़्तियार करण जी इहा बरकत आहे जो असां ज़िल्लत ऐं रुसवाई खां बची वियासीं। जेकॾहिं असां हक़ीक़त में नमाज़ सही तौर ते अपनाए वठूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे दोज़ख जी मुसीबत खां बि बचाए वठंदो। उन करे मां अॼु खां वठी फुरलुट खां तौबा करियां थो ऐं अल्लाह पाक जी नाफ़रमानी जी आदत छॾियां थो। उन जा साथी चवणु लॻा, ए असांजा सरदार, जॾहिं तौबा करे वरिती आहे त पोइ असां बि छो पोइते रहूं, असां बि तोसां गॾु तौबा में शरीक आहियूं। अहिड़े नमूने सभिनी धाड़ेलनि सची दिलि सां तौबा कई ऐं उन्हनि जो शुमार परहेज़गारनि में थियणु लॻो। नमाज़ बुराइनि खां बचाईंदी आहे जे बारे में हज़रत अब्दुर्रहमान सफ़ूरी रहमतुल्लाह ताला अलैह नुज़हतुल मजालिस में हिकु अजीब ऐं ग़रीब वाक़ियो लिखियो आहे, जंहिंजो ख़ुलासो हीअ आहे त हिकु शख़्स कंहिं औरत ते आशिक़ थी पियो। आख़िरकार हिमत करे उन हिकु चिठी लिखी उन औरत सां पंहिंजे इश्क़ जो इज़हार कयो। उहा ख़ातून निहायत शरीफ़ ख़ानदान जी हुई। चिठी ॾिसी परेशान थी वई, छो त शादीशुदा बि हुई। कुझु घड़ी सोचे सम्झे उहा चिठी पंहिंजे मुड़ुस खे ॾिनाई। उनजो मुड़ुसु हिकु मस्जिद जो इमाम हो ऐं निहायत परहेज़गार हुजण सां गॾोगॾु काफ़ी समझदार बि हो। उनखे पंहिंजी ज़ाल ते पूरो भरवसो हो। तंहिं करे उन चिठीअ जे जवाब में पंहिंजे घरवारी जे ई तरफ़ां उन हीउ जवाबु लिखी मोकिलियो त फ़लाणी मस्जिद में फ़लाणे इमाम जे पोयां लाॻीतो 40 ॾींहं 5 ई नमाज़ूं बाजमात अदा करियो, बाद में अॻिते ॾिठो वेंदो। उन आशिक़ पाबंदीअ सां बाजमात नमाज़ पढ़णु शुरू करे ॾिनी। जीअं जीअं ॾींहं गुज़रंदा विया, नमाज़ जूं बरकतूं उन ते ज़ाहिर थियणु लॻियूं। जॾहिं 40 ॾींहं मुकमल थिया त उनजी दिलि जी दुनिया बदिलजी चुकी हुई। तंहिं ते उन उहो पैगाम मोकिलियो, मोहतरमा, नमाज़ जी बरकत सां मुंहिंजी अखि खुली वई आहे। मां माज़ अल्लाह हराम कारी जा ख़्वाब ॾिसंदो हुयुसि, पर अल्लाह करीम जा करोड़े एहसान जो उन मूंखे तुंहिंजी महबत खां छुटकारो अता फ़रमायो। अल्हम्दुलिल्लाह, मूं पंहिंजी बुरी नीयत खां तौबा करे वरिती आहे ऐं तोखां बि मुआफ़ी घुरां थो। जॾहिं उन नेक सीरत ख़ातून पंहिंजे मुड़ुस खे इहो पैगाम ॿुधायो त उनजी ज़बान मां यकदमि इहो जारी थी वियो त रब्बे अज़ीम पंहिंजे हिन इरशाद में बिल्कुलु सच फ़रमायो। तर्जुमो कंजुल ईमान, बेशक नमाज़ बेहयाई ऐं बुरी ॻाल्हि खां रोके थी। ए नमाज़ जी बरकतुनि जा तलबगारो, ॾिठो अवां, नमाज़ जी बरकत सां हिकु मजाज़ी आशिक़ सिधी वाट ते अची वियो ऐं उनजे दिलि में मालिक हक़ीक़ी जो इश्क़ छोलियूं हणणु लॻो ऐं उनखे दिली सुकून मिली वियो। ऐं वाक़ई अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत ई अहिड़ी आहे जो जंहिं ख़ुशि नसीब खे नसीब थी वञे उहो ॿिए कंहिंसां दिलि लॻाए ई नथो सघे। महबत में अपनी गुमा या इलाही, न पाऊँ में अपना पता या इलाही, रहूँ मस्त बेखुद में तेरी विला में, पिला जाम ऐसा पिला या इलाही। मनक़ूल आहे जॾहिं नमाज़ फ़र्ज़ थी त शैतान रोइणु लॻो। उनजा शागिर्द गॾु थिया ऐं रोअण जो सबबु पुछो। उन ॿुधायो, अल्लाह पाक मुसलमाननि ते नमाज़ फ़र्ज़ु करे छॾी आहे। शागिर्दनि चयो, पोइ छा थियो?
शैतान जवाबु ॾिनो मुसलमान नमाज़ पढ़ंदा ऐं हिन जी बरकत सां गुनाहनि खां बची वेंदा। शागिर्दनि चयो असांजे लाइ कहिड़ो हुकुम आहे? जवाबु ॾिनई जॾहिं को नमाज़ जे लाइ बीहे त उनखे हिकिड़ो चए साॼे पासे ॾिस, ॿियो चए खाॿे पासे ॾिस, अहिड़ी तरह उनखे मुंझायो, वसवसा ॾियारियो। ॾिठो आहे मां नमाज़ी खां शैतान केतिरे क़दुरु परेशान थींदो आहे। उनखे ख़बर आहे त जेकॾहिं मुसलमान दुरुस्त तरीक़े सां नमाज़ पढ़ंदो त उहो गुनाहनि खां बची वेंदो ऐं मुंहिंजे हथां निकिरी वेंदो। शैतान मरदूद कॾहिं न चाहींदो त असां नमाज़ पढ़ूं, गुनाहनि खां बचूं ऐं जन्नत जी राह इख़्तियार कयूं। असांखे शैतान जो हर वार नाकाम बणाईंदे खूब नमाज़ूं पढ़णु घुरिजनि। अलाह पाक असां सभिनी खे पको नमाज़ी बनाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नफ़्स ऐं शैतान जी शरारतुनि खां पाण खे बचाइणु, गुनाहनि जी आदतुनि खां पीछो छॾाइणु ऐं नमाज़ जी पाबंदी जी सआदत माणण जे लाइ दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता रहो। हिकु मदनी बहार ॿुधो ऐं झूमो। जलालपुर भटिया ज़िला हाफ़िज़ाबाद पंजाब जो हिकु नौजवान इस्लामी भाउ दावत इस्लामी जे दीनी माहौल में अचण खां अॻु गुनाहनि भरी ज़िंदगी गुज़ारे रहियो। इलाइक़े जी गुंडा गर्द ऐं शराबी नौजवाननि सां उनजो उथण वेहणु उनजो मशग़लो हो। ख़राब दोस्तनि माज़अल्लाह उनखे शराब पीअण ऐं ॿियनि गुनाहनि जो आदी बणाए छॾियो हो। उनजा राति ॾींहं बेहूदगियुनि में गुज़री रहिया हुया। शराबी दोस्तनि जे टोलनि में शराब जा जाम हलंदा हुया। राति जो शराब में मस्तु थी अहिड़े हालत में घर ॾांहुं वेंदो हो जो शराब जी बदबू मुंहं मां पई ईंदी हुई। किरंदे थाबड़जंदे जॾहिं घर में दाख़िल थींदो हो त उनजी हालत ॾिसी सभई घर भाती परेशान थी वेंदा हुया। वालिद साहब या घर जो को फ़र्ज़ सम्झाईंदो हो त कावड़ में अची वेंदो हो, गार गंद हुल हंगामो कंदो हो, सम्झाइण वारे खे का अहमियत ई न ॾींदो हो। बुरी सोबत जे करे अख़लाक ऐं किरदार बि तमामु ख़राबु हो। उन वटि हथियार हूंदा हुआ जंहिंसां माण्हुनि खे रिॼारींदो हो ऐं उन्हनि ते पंहिंजो रोब क़ाइमु कंदो हुयो। मामूली ॻाल्हियुनि ते इलाइक़े वारनि सां लड़ाई झेड़ो करणु, मारकुट करण जो मामूल बणिजी चुको हो। संदसि रोज़ाने जी फितरी फ़साद खां जिते घर वारा परेशान हुआ त उते इलाइक़े वारा बि बेज़ार हुया। माण्हू उन्हनि जी बुरनि आदतुनि खां डिॼंदा हुया। जॾहिं उहो घर खां ॿाहिरि निकिरंदो हो त माण्हू उन खां पनाह घुरंदा हुया ऐं पंहिंजी औलाद खे बि उन जी सोबत खां परे रहण जो ताक़ीद कंदा हुया। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे पुफाट खे दावत इस्लाम जो मदनी माहौल मुयसरु हुयो। उन्हनि जी ख्वाहिश हुई त हू शराबी दोस्तनि जी सोबत खां बची दावत इस्लामी जे मुश्कबार दीनी माहौल सां वाबस्ता थी वञे। उन ई मक़सद जे तहत उहे वक़्त ब वक़्तु उन ते इनफ़रादी कोशिशि कंदा हुया। आख़िरकार मुबल्लिग़ दावत इस्लामी जी महिनत रंग लाथो ऐं उहो आशिकाने रसूल सां गॾु मदनी काफ़िले में सफ़र ते रवानो थी वियो। मुबल्लिग़ दावत इस्लामी दौरान मदनी काफ़िला बि उन ते इनफ़रादी कोशिशि कई, बुराइनि जे नुक़साननि खां आगाह कयो ऐं बुरी सोबत छॾे सुन्नतुनि भरी ज़िंदगी गुज़ारण जो ज़हन ॾिनो। वधीक सुन्नतुनि भरिया बयान ॿुधण जी बरकत सां उनजी ज़िंदगी में मदनी इनक़लाब पैदा थी वियो ऐं उन गुनाहनि भरी ज़िंदगी छॾे आशिकाने रसूल सां गॾु रिश्तो जोड़े वरितो, जंहिंजी बरकत सां इमाम शरीफ़ जो ताज सजाए वरितो, चहिरो सुन्नत रसूल सां रोशन करे वरितो। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो उन जूं बुरियूं आदतूं ख़तमु थींदियूं वयूं ऐं उहो सुठे अख़लाक ऐं किरदार वारो बणिजी वियो। पहिरियां लड़ाई झगड़ो कंदो हो पर हाणे महबत सां मिलणु लॻो। तरग़ीब ॾियारण ते उन 63 ॾींहंनि जे मदनी तरबियती कोर्स जी सआदत हासिलु कई ऐं दीनी कमनि में हिसो वठणु लॻो ऐं नेकी जी दावत आम करणु उनजो मामूल बणिजी वियो। चङनि कमनि सां संदसि ज़िंदगी में बहार अची वई ऐं दीनी माहौल जी बरकत सां ज़िंदगी अमल जी ख़ुशनुमा गुलनि सां ख़ुशबूदार थी वई। दीनी माहौल खां पहिरियां नमाज़ुनि जी का परवाह ताईं न हूंदी हुई। हाणे नमाज़ुनि जी पाबंदी करण सां गॾोगॾु फजर जी नमाज़ जे लाइ सदाए मदीना, जेका दावत इस्लामी जे इस्तिलाह में फजर जी नमाज़ जे लाइ जाॻाइण खे सदाए मदीना चवंदा आहिनि, लॻाइण जो मामूल बणिजी वियो। ताबई बुज़ुर्ग हज़रत क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कौल आहे, नमाज जो चङी तरह ख़्यालु रखो जो उहो अहले ईमान जो हिकु बहितरीन वस्फ़ यानी उम्दा खूबी आहे। रूहुल बयान में आहे, अल्लाह पाक उन्हनि बाननि में जे इख़लास उन्हनि जी नमाज़ुनि ऐं उन्हनि जी दुआउनि ऐं हिननि कमज़ोर ऐं ज़ईफ़ अफ़रादनि जी जे तुफ़ेल उन्हनि खां अज़ाब दूर कंदो आहे। हे आशिकाने नमाज़, सुबहान अल्लाह, अल्लाह तबारक व ताला पंहिंजे नेक बाननि जे तुफ़ेल माण्हुनि खां आफ़तूं ऐं अज़ाब दूर कंदो आहे। उन सिलसिले में 5 फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधो ऐं महबत औलिया में झूमो। नंबर 1, मुंहिंजी उम्मत में 40 मर्द हमेशह रहंदा, उन्हनि जूं दिलियूं इब्राहीम अलैहिस्सलाम जे दिलि ते हूंदियूं
अल्लाह पाक उन्हनि जे सबबु ज़मीन वारनि तां बला दूरि कंदो। उन्हनि जो लक़ब अब्दाल हूंदो। अब्दाल मुल्क शाम में हूंदा। उहे हज़रात 40 मर्द आहिनि। जॾहिं उन्हनि मां को वफ़ात कंदो आहे त अल्लाह पाक उन जी जॻह ॿिए अब्दाल खे ॾींदो आहे। उन्हनि जी बरकत सां मींहं वसंदा आहिनि। उन्हनि जे ज़रिए दुश्मननि ते फ़तह हासिलु थींदी आहे ऐं उन्हनि जी बरकत सां मुल्क शाम वारनि तां अज़ाब दूरि थींदो आहे। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां फ़रमाइनि था, हिन फ़रमाने आलीशान मां मालूम थियो त औलिया अल्लाह जो वसीलो बरहक आहे। अल्लाह पाक चङनि जे सदके बुरनि जूं मुश्किलातूं हल करे छॾींदो आहे ऐं उन्हनि तां मुसीबतूं टारे छॾींदो आहे। ख़्यालु रहे त जिन 40 वलियुनि जो हिते ज़िक्र आहे उन्हनि खे अब्दाल चवंदा आहिनि, छो त उन्हनि जा मक़ाम, उन्हनि जूं जॻहियूं बदिलजंदियूं रहंदियूं आहिनि, कॾहिं ओभर में, कॾहिं ओलह में, कॾहिं उत्तर में, कॾहिं ॾखिण में, पर हेड क्वार्टर मुल्क शाम आहे। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक फ़रमाए थो, मां ज़मीन वारनि खे अज़ाब ॾियण जो इरादो कंदो आहियां त मस्जिदुनि खे आबाद करणु ऐं मुंहिंजे लाइ हिक ॿिए सां महबत रखणु ऐं सहरीअ जे वक़्तु इस्तिग़फ़ार करण वारनि जे सबबु अज़ाब, जिन खे अज़ाब ॾियण जो इरादो कंदो आहियां, खां फेरे छॾींदो आहियां। जेकॾहिं नमाज़ी, बाना ऐं खीर पियाग ॿार ऐं जानवर न हुजनि हा त बेशक तव्हां ते अज़ाब लहे हा। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, अल्लाह पाक हिकु साले बाने यानी नेक मुसलमान जी बरकत सां उन जे पाड़े जे 100 घरनि तां बला यानी आफ़त दूरि करे थो। सुभान अल्लाह। नेकनि जो कुर्ब बि फ़ाइदो पहुचाईंदो आहे। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जन्नत में जन्नती गुलाब मां पैदा कयल हुरूं आहिनि। कंहिं पुछो हुते केरु रहंदा? फ़रमायूं, अल्लाह पाक इरशाद फ़रमाए थो, उहे माण्हू जेकी गुनाहनि जो इरादो कनि पर मुंहिंजी अज़मत खे यादि करे मुंहिंजो लिहाज़ कनि ऐं जिन जूं चेलियूं मुंहिंजे ख़ौफ़ विचां झुकिजी वियूं हुजनि, उहे जन्नत अदन में रहंदा। ऐं मूंखे पंहिंजी इज़त ऐं जलाल जो कसम, मां ज़मीन वारनि खे अज़ाब ॾियण जो इरादो कंदो आहियां पर उन्हनि माण्हुनि खे ॾिसंदो आहियां जेके मुंहिंजी रिज़ा जी ख़ातिर बुखिया उञारा रहंदा यानी रोज़ा रखंदा आहिनि, त माण्हुनि खां अज़ाब फेरे छॾींदो आहियां।